जी नाज़रीन, असां नापरकोट थाणे जी हद मां आम ऐं ताज़ा तरीन ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां 3 ॾींहं पहिरियां हथियारबंद हथां अगवा थियल ट्रक ड्राइवर यासीन शेख ऐं क्लीनर हनीफ़ मलिक खे ज़िले शिकारपुर जी नापरकोट पुलिस नापरकोट के कच्चे उम्मीदवारनि सां मुबैना पुलिस मुक़ाबले बाद बाज़ाब कराइण जी दावा कई है। ज़िले शिकारपुर के मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस पारां SSP शिकारपुर कामरान नवाज़ पंजूथा जी ख़ासि हिदायतुनि ते लगातार 3 ॾींहंनि खां मुगविन की बाज़ाबी लाइ नापरकोट के कच्चे में DSP खानपुर और SHO नापरकोट सैयद अमीर शाह की अगवानी में पुलिस कार्रवाई जारी रखी। बे तरफ़ इलाके में चोबोल आहिनि त शिकारपुर नापरकोट पुलिस पारां शुरुआती ॾींहं वारी पुलिस कार्रवाई में उम्मीदवारनि जूं कुछ औरतूं भी गिरफ़्तार कयूं वयूं। पुलिस पारां औरतुनि की रिहाई वारी डील सबबि ॿिन्ही मुगविन की तुरत बाज़ाबी अमल में आई है, जॾहिं त बाज़ाब थियल मुगवी नौजवान के घर में सुराई वालो माहौल है। जी नाज़रीन, अवां सां नापरकोट थाने की हद में आम ऐं ताज़ा तरीन ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां 3 ॾींहं पहिरियां हथियारबंद हथां अगवा थियल ट्रक ड्राइवर यासीन शेख ऐं क्लीनर हनीफ़ मलिक के ज़िले शिकारपुर की नापरकोट पुलिस नापरकोट के कच्चे उम्मीदवारनि सां मुबैना पुलिस मुक़ाबले बाद बाज़ाब कराइण जी दावा कई है। हर वक्त आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।